डीसी कंबर तरफ़ां 1084 उस्तादनि खे जाली हुअण जो शक ॼाण आहे। उन्हनि ॾांहुं नोटिस मोकिले कागज़नि जी वेरीफाई करण लाइ चयो आहे ऐं अहिड़े अमल ख़िलाफ़ कंबर शदादकोट ज़िले जा हज़ारे उस्ताद पेटीएलएफ जे मरकज़ी सदर इंतज़ार शलगरी ऐं सिकंदर विरख जी अॻवानी में कंबर शदादकोट रोड ते धरणो हणी निटरण उस में वेठल आहिनि। उस्तादनि खां पुछूं त हुननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि ऐं हू छा पिया चाहिनि। बिल्कुलु इनखे इन जे पोयां हिकिड़ी माइंड सेट आहे, हिकिड़ी साइकोलॉजी आहे, बदनीयती आहे, का साज़िश आहे त जेके जेके हुन शयूं रखियूं आहिनि उन्हनि शयुनि जे आधार ते असां इहो सम्झूं था त इहा इन ई आधार ते असीं चवंदासीं बदनीयती आहे। त पहिरियों बिल पेश कयो, DRC पेश कयो, अख़बार जी कटिंग पेश कयो, उन खां पोइ पहिरीं जेका तव्हांजे साल जी आहे उन जी GP फंड जी स्लिप पेश करियो। हिन क़िस्म जूं जेके शयूं आहिनि इन्हनि खे को उन ई दौर जा मलाइक अची हाज़ुर कनि त करे सघनि था, न त इहो उस्ताद जी वस जी ॻाल्हि आहे, न उस्ताद जे परव्यू में बि अचनि। कंबर डिस्ट्रिक्ट में असांजो बदकिस्मती आहे जो DC मुक़ररु थियो आहे त हिन जे ज़हन में इहा शइ आहे त मां उस्तादनि खे हिरासमेंट करे पैसनि जी जेका बजट आहे स्पेसिफिक बजट या पंहिंजो जेको आहे सो सालियानी जेका बजट थिए थी इहा ई हड़प करे वञा। ॿी का बि ॻाल्हि कान्हे का बदनीयती थी आहे। असांजा उस्ताद रेगुलर आहिनि, असांजा उस्ताद जेका पंचुअल आहिनि ऐं को बि हुन में असांजो उस्ताद में फॉल्ट कोन्हे को। असांजा उस्ताद जेको आहे सो जेन्युइन आहिनि। हे असांजो एहतजाज जीअं अंग्रेज़ी में चवंदा आहिनि टिल द डेथ, हे असांजो एहतजाज मुतालबनि जी मनता ताईं जारी रहंदो। अॻ में त असांजा मुतालबा हुया ॿिया, पर हाणे असांजो मुतालबो कन्वर्ट थी वियो आहे त गो DC गो। हाणे हिन DC मां असांखे छुटकारो खपे। न रुगो असांजो तालीम खातो या असां जेके तंज़ीमूं आहिनि, पर कंबर ज़िले जा हर डिपार्टमेंट जा सरकारी मुलाज़िम, कंबर जा शहरी सम्झण जोगी ॻाल्हि आहे त हिन खां अॻु में असां वटि DC साहिबु कैप्टन उन जे वञण सां माण्हू ख़ुदि सोचियूं कनि पिया। हिन जे वञण जे लाइ निटराइण उस में अचे वेठा आहिनि। बुनियादी तौरु तव्हांखे रवैयनि जे फ़र्क़ जी इन खां वॾी ॿी का बि शायदि ई कोन मिलंदी। असां वटि सस्पेशियस जी इस्तलाह हिन पैदा कई आहे। इहा असांखे हाणे ख़बर पई आहे त सस्पेशियस छा आहे। उन खां अलावा अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं नॉन सेंस, बास्टर्ड, गेट आउट, माना इहे ॼण त हिन जो तकियो कलाम आहिनि। तव्हां हितां जे उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हितां जे उस्तादनि पीपुल्स पार्टी जी आला क़यादत ऐं सरकार खां मुतालबो को आहे त हिन DC खे हटाए तालीम खाते मां को ऑफिसर एजुकेशन मथां रखियो वञे। कैमरामैन अली अकबर चांडियो सां गॾु रहीम मंगी, सिंध TV न्यूज़ कंबर।